अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में कहिड़ा मशहूर अदाकार ॿिया भी शामिल थियण वारा आहिनि ऐं कहिड़ा अदाकार ईंदा पाप नगर ड्रामे में, इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नगर ड्रामे में अचण जा इम्कान आहिनि गुलाम सिंह उमराणी, उमेद अली कलवड़, आज़म मेंगल। इहे अदाकार मशहूरु जेको आहे हिन ड्रामे में हुजणु खपनि। जी हा दोस्तों, काफ़ी माण्हू चई रहिया आहिनि त ही अदाकार टई जेको आहे त पाप नगर ड्रामे में ईंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन्हनि अदाकारनि जो अचण जा इम्कान आहिनि ऐं इहे अदाकार जेको आहे त पाप नगर ड्रामे में ईंदा। जी हा दोस्तों, डायरेक्टर इन्हनि अदाकारनि खे शामिलु कंदो, उहो कॾहिं बि 2-3 महीननि खां बाद में हिन अदाकारनि जी रिकॉर्डिंग थिए। दोस्तों उमेद कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो, त वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।